बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद जे समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जे भाउ फैसल रहमान मुग़ैरी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। अदालती हुकुम ते जुड़ियल मेडिकल बोर्ड फैसल मुग़ैरी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी करे छॾी आहे। फैसल रहमान मुग़ैरी जे जिस्म ते अंदरूनी तोड़े बैरूनी कंहिं बि धक या ज़ख़्म जा निशान न आहिनि। 4 रुकनी मेडिकल बोर्ड पारां 14 नुक़्तनि ते ॿधल रिपोर्ट जारी। मेडिकल बोर्ड मैयत जे समूरे जिस्म खे चकासण बाद राय ॾींदे चयो आहे त फैसल रहमान मुग़ैरी जे जिस्म जे अंदरूनी तोड़े बैरूनी हिस्सनि में कंहिं बि धक या ज़ख़्म जा निशान न मिलिया आहिनि। संदसि समूरा ॾंद ऐं हॾ बि सलामत आहिनि। मैयत जे जिस्म ॻरण शुरू कयो आहे। वाज़े रहे त मेडिकल बोर्ड शुरूआती रिपोर्ट में मौत जो कारण ज़ाहिर न करे सघी आहे, जॾहिं त हतमी रिपोर्ट लाइ अलॻि सां बोर्ड जोड़े कीमियाई असर ऐं नशो ज़ाहिर करण लाइ मरहूम फैसल रहमान मुग़ैरी जा वार, ॾंद, नह, कफ़न, दिल वारे हिस्से जो टुकड़ो, फिफड़, जेरो, तिरी, मादो, नंढो आंडो, बुकी, दमाग़ ऐं खाॿी रांझी हॾी समेत मिटी जा नमूना पंजाब फॉरेंसिक साइंस एजेंसी लाहौर फॉर पैथोलॉजी उमाणिया विया आहिनि। जैकबाबाद में तेज़ रफ्तार कार जे टक्कर में वाटेड़ू नींगर सख्त ज़ख्मी, अस्पताल में फौत। आबाद थाने जी हद क़ौमी शाहराह ते मेहर शाह दरगाह वटि तेज़ रफ्तार कार जे टक्कर में भगलपुल वासी 12 वरनि जो नींगर अली रज़ा राहू जो सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे कार सवार पारां सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतकिल कयो वियो, जिते हू फौत थी वियो, जंहिं बाद कार सवार कार छॾे फरार थी वियो। इत्तला ते वारिस अस्पताल पहुता। नींगर खे ॾिसी रोज राड़ो मची वियो। मुबारकपुर भरसा मिर्ज़ा स्टॉप ते मोटरसाइकिल जो पीरसन औरत खे टक्कर, ॻोठ मोरचंद वासण हाकिमज़ादी सख्त ज़ख्मी। इलाइक़े वासियुनि खे ज़ख्मी हालत में मक़ामी अस्पताल पहुचायो, जितां खेसि ॻणती जोगी हालत में सखर नियो पियो वञे त औरत रस्ते में ई दम तोड़े छॾियो। 12 ॾींहं अॻु चक मां अगवा थी वियल ठुलवासी 3 नौजवाननि अनीसुर रहमान, उसामा अब्दुल गफ़ार नूनारी जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसनि बख़्तुल्लाह नूनारी, फ़रतुल्लाह नूनारी, लियाकत सरकी, असगर लाशारी ऐं ॿियनि जो ठुल में एहतजाज। संदन चवण हो त 12 ॾींहं गुज़रण बावजूद असांजे नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ शिकारपुर पुलिस को बि किरदार अदा न कयो आहे। असां सख़्त परेशान आहियूं। IG सिंध खां मुतालबो था कयूं त नौजवान बाज़ियाब कराया वञनि। मुबारकपुर भरसां ॻोठ लुकमान बिरोही में बिरोही बिरादरी जी 2 धुरनि में कार ऐं तकरार सां झेड़ो, लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि पुनल बिरोही ज़ख्मी। मुबारकपुर पुलिस खेसि लेटर ॾेई सिविल अस्पताल जैकबाबाद रवानो करण बाद बाबल बिरोही, सरदारू, दरिया खान ऐं शहज़ादो बिरोही ख़िलाफ़ NC दाख़िल करे छॾी आहे। दोदापुर में ॻोठ देगी खान सनाणी वासी ग़ुलाम हुसैन उर्फ़ सोहारो सनाणी ऐं मुस्मात गुलज़ादी सनाणी ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे चयो आहे त बासर जवाबदार दुर खान सनाणी, ज़ुल्फ़कार सनाणी, दिली जान सनाणी ऐं ॿियनि ज़बरदस्ती घर में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो। SHO मीरापुर रोशाक शर फरियाद वठण खां इनकार करे छॾियो आहे। SSP खे अपील आहे त जवाबदारनि जी धुर बणियल SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। बलूचिस्तान जे इलाइक़े RD 238 थाणे जी हद ॻोठ अर्ज़ मोहम्मद बुगटी वेझो अमन फोर्स सां तालुक़ रखंदड़ पहलवान बुगटी खे अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। पुलिस मूजिबि क़तल जो कारण मालूम न थी सघियो आहे। बडानी में गुलवानी ऐं सनानी बिरादरी में हलंदड़ खूनी संगावती तकरार जो जिरगो सरदार हैरबयार डोमकी, मुमताज़ हुसैन जखराणी, सामल शाह गुल मोहम्मद जखराणी जी सरपंची हेठि थी गुज़रियो, जंहिंमें बादल गुलवानी जो खून बहाव 1 करोड़ 30 लख रुपया मुक़ररु कयो वियो। बादल गुलवानी जो खून बहाव 60 लख रुपया मुक़ररु कयो वियो, जॾहिं त चंग मुर्सी जा 50 लख ऐं 20 लख रुपया ख़र्चे जी चटी रखी वई, जंहिंमां मुख़ालिफ़ धुर 2 लख रुपया मौक़े ते अदा करे छॾिया ऐं बक़ाया रक़म 2 क़िस्तनि 1 डिसंबर ऐं 15 मई ते अदा कई वेंदी। तकरार सोहराब खान सनानी ऐं बाग़ी गुलवानी में हलंदड़ हो। वाज़े रहे त झेड़े में ॿिन्ही धुरनि जा 7 माण्हू क़तल थियल आहिनि। जनमा हिक जो 1.5 साल पहिरियों जिरगो कयो वियो ऐं ॿिए जो हाणे जिरगो थियो आहे, जॾहिं त अञा 5 क़तलनि जो फ़ैसिलो न थी सघियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में गुस्ताखी करण तां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जैकबाबाद में जमीयत उलमा इस्लाम पारां हुज़ूर अलैहिस्सलाम जा गुस्ताख खाका शाया करण ख़िलाफ़ हिकु एहतजाजी जलूस ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, सैयद अब्दुल बासित शाह, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, मौलाना फ़िदा अहमद डूल ऐं ॿियनि जी अॻवानी में JUI ऑफिस खां कढियो वियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो, जॾहिं त जैकबाबाद में ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां गुस्ताखाना खाका जारी करण ते फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ कमालदीन लांघो ऐं ॿियनि जी अॻवानी में DC ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं फ्रांस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सखर जे फार्मा लीग वर्कर्स पारां नबी अलैहिस्सलाम जन जा गुस्ताखाना खाका शाया करण ते फ्रांसीसी हुकूमत ख़िलाफ़ लोकस पार्क खां प्रेस क्लब ताईं अज़रा जमाल, ज़ुबैदा घांगरो, हुसैन बख्श ऐं वकार अली जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। कंदकोट में JUI पारां फ्रांस ख़िलाफ़ कारी मोहम्मद शफ़ी खोसो, शमसुद्दीन बहरी, हबीबुल्ला मेमण, इरफान अली खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में पुराणी नेशनल बैंक खां घंटाघर चौक ताईं रैली कढी वई।
कंदकोट पुलिस पारां ॾोहारियुनि सां मुक़ाबले बाद 2 महीना अॻु अगवा थियल मुग़वी बाज़ियाब कराइण जी दावा। कंदकोट पुलिस मूजिब 2 महीना अॻु अगवा थियल मुग़वी जी बाज़ियाबी लाइ कुछ ॾींहनि खां ऑपरेशन जो सिलसिलो जारी आहे। धाड़ियल मुग़वी अहसान निंदवानी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त कच्चे जे इलाइक़े शालू भुनर में ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस जी जवाबी फायरिंग में ॾोहारी अब्दुल रहीम शेख खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे मुग़वी मिस्त्री अहसान निंदवानी खे बाज़ियाब करायो वियो आहे। ॾेहर की वेझो ॻोठ कबूल खोहारो में ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं बासरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि याकूब सोलंगी, अली हसन सोलंगी, माई शहज़ादी, माई सईदा, माई सेहत ऐं ॿियनि दाहींदे चयो त ॻोठ जे बासर माण्हुनि नवाब सोलंगी, अली अब्बास सोलंगी, अख़्तियार सोलंगी ऐं मुख़्तियार सोलंगी 6 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं असांजो फसल बि लुणे विया आहिनि। जवाबदार बासर हुजण सबबि पुलिस कार्रवाई न पई करे। SSP नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारे। बॉसपुर में नकली बिज ऐं भाण जो कारोबार उरूज ते पहुतल। हारियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। आबादगार ऐं हारियुनि पारां नकली बिज ऐं भाण विकिरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ नूरुद्दीन अवाण, सदरदीन, नारायण बागड़ी ऐं ॿियनि एहतजाज कंदे दाहियो आहे त वापारियुनि पारां आबादगारनि सां ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि। शहर अंदरि सरेआम नकली बिज भाण जो कारोबार उरूज ते आहे, जंहिं सबबि आबादगार ऐं हारी तबाह थी विया आहिनि। दुकानदार जयराम दास सरेआम नकली बिज ऐं भाण जो कारोबार करे रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई न करे इंतज़ामिया आबादगारनि खे वधीक तबाह करणु चाहे थी। हुमायूं में चांडिया बिरादरी पारां MPA नवाब सरदार अली ख़ान चांडियो जे घर ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ लाहूती ख़ान चांडियो, अरबाब चांडियो, शमन अली, हिम्मत अली, मंजूर चांडियो, मंसूर अहमद चांडियो, इलाही बख्श चांडियो, इसरार चांडियो ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि घुर कई त चांडिया नवाब जे घर मथां चढ़ाई कंदड़ पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मीरपुर माथेलो में डॉक्टर जी मुबैना गफ़लत सां फ़ौत थींदड़ नौजवान हक़नवाज़ बोज़दार जे वारिसनि पारां डॉक्टर मुमताज़ चन्ना जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ शाहनवाज़ बोज़दार, मोहम्मद नवाज़ बोज़दार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन घुर कंदे चयो त नौजवान खे ग़लति इंजेक्शन लॻाए क़त्ल कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। चौंगल में 3 भाइरनि जो वरे भाउ ख़िलाफ़ एहतजाज। ज़मीन फबाइण लाइ धमकाइण जो इल्ज़ाम, इंसाफ़ जी अपील। ॻोठ बहार अली बुर्रो जे वासिन असगर अली बुर्रो, अली बख्श बुर्रो ऐं ग़ुलाम अली बुर्रो पंहिंजे वरे भाउ रोशन अली बुर्रो ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त वॾो भाउ ग़लति माण्हुनि जी सोबत में अची असांजी ज़मीन फबाइण लाइ असांखे धमकाए रहियो आहे। SSP खे अपील था करियूं त वॾे भाउ मां जान जो ख़तरो आहे, खेसि गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं मुबारकपुर में ख़ानगी ज़रई कंपनी पारां फसलनि खे भाण ॾियण बाबति सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में कंपनी जे जनरल मैनेजर अतर रहमान, ज़ोनल मैनेजर ज़ाहिद नून, रीजनल सेल्स मैनेजर अब्दुल वहीद शेख, टेक्निकल सेल्स ऑफिसर शफ़क़त हुसैन नूनारी समेत इलाइक़े जे ज़मींदारनि, आबादगारनि, साहिफ़िन ऐं डीलर्स शिरकत कई। सेमिनार में वेठल माण्हुनि खे ज़ाहिद नून फसलनि में भाण कीअं, केतिरो ऐं कहिड़ो ॾिजे, इन बाबति ॿुधायो त जैकबाबाद, शिकारपुर, कंदकोट ऐं सखर जे इलाइक़े वारी ज़मीननि में खारपत जो मिक़दार वधियल आहे, जंहिं करे खारपत जी वधियल मिक़दार खे नज़र में रखंदे इन क़िस्म जा भाण फसलनि में इस्तेमाल कया वञनि, जी मेवनि भाॼियुनि जी फसलनि जी वधीक पैदावार हासिल करे सघिजे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।